अफगानिस्तान के सूबे पख्तिया में बारूदी सुरंग फाटण सबब दहशतगर्द कमांडर बादशाह खान मारिजी वियो। दहशतगर्द बादशाह इंतहाई घुरबल माण्हुनि जी फ़हरिस्त में शामिल हो। कमांडर बादशाह खान पाकिस्तान फोर्सेस ते हमलन में भी मुलविस हो। अमेरिका से अफगानिस्तान में छिडल हथियार रुगो खैबर पख्तूनख्वा न पर सिंध जे कचे ताईं पहुंची विया। पीपल्स पार्टी जो शुरू का ही मुतालबो है तो दहशतगर्दन खिलाफ कार्रवाई कई वने। असां नेशनल एक्शन प्लान ते अमल कराइण लाइ जिदोजहद कई। अफगानिस्तान की हुकूमत ठही तो दहशतगर्द चेलन मां फरार थी पाकिस्तान पहुंची विया। सखर में साफ़ी जान मोहम्मद मर्चे वासन सां तासिर पात मीडिया से ॻाल्हाईंदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण है तो साफ़ी जान मोहम्मद मर्चे वासन सां इंसाफ थियण घुरिजे। JIT चोरी केस में अगबराई थियण खपे। कातन की सजा ॾियारण लाइ जान मोहम्मद मर्चे वासन सां गॾु आहियूं। दहशतगर्दन खिलाफ के सिक्योरिटी इदारनि जो साथ ॾियणु घुरिजे। महांगाई जे सुनामी बेरोज़गारी सबब ॾोह वधी रहिया आहिनि। सियासतदान ग़लत फ़ैसिला कंदा त अवाम उन्हनि जो एहतसाब कंदो। मुल्क में हिन वक़्तु हर कंहिं लाइ लेवल प्लानिंग फील्ड नाहे। मुल्क खे हलाइण जो पुराणो तरीक़ो छॾियो वञे। पंहिंजी रियासत जे शहीदनि सां इंसाफ़ कयो वञे। करंसी ऐं ऑयल खां पोइ खंड भाण ऐं कणिक जी स्मगलिंग की रिपोर्ट वज़ीर आज़म सेक्रेटेरिएट में जमा। रिपोर्ट मूजिब सूबाई हुकूमतुनि में मुक़रर अहलकार स्मगल्स ऐं ज़ख़ीरो कंदड़नि खे मदद फराहम कनि था। पंजाब में 272, सिंध में 244, खैबर पख्तूनख्वा में 56, बलोचिस्तान में 15, इस्लामाबाद में 5 एहलकारनि ते स्मगल्स जो साथारी हुजण जो इल्ज़ाम। रिपोर्ट में कणक जी स्मगलिंग में 592 ज़ख़ीरो कंदड़नि ऐं 26 स्मगल समेत अफगानिस्तान के भाण स्मगलिंग कंदड़ 64 स्मगल्स खे भी निशानदेही। हुकूमत की हिदायत इंतजामिया सिक्योरिटी इदारनि पारां डॉलर की स्मगलिंग ऐं ज़ख़ीरो कंदड़नि खिलाफ कार्रवाइन खां पोइ डॉलर जे 11 रुपयो मुस्तकम थियण लॻो। इंटरबैंक में डॉलर की कदर में 1 रुपयो 83 पैसा घटिताई। डॉलर 299 रुपया 33 पैसनि जो थी वियो। के इलेक्ट्रिक जे बिजली 10 रुपया 32 पैसा महांगी करण वारी हुकूमती दरख्वास्त ते नेपरा साम्हूं शिकायतुनि जा रिग लगाया विया। कराची चैम्बर ऑफ कॉमर्स बिजली जी क़ीमतुनि में वाध खे रद्द करे छॾियो। ॿुधणी खां पोइ नेपरा फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। मेयर कराची मुर्तज़ा वहाब चयो आहे त के इलेक्ट्रिक जो सर्कुलर डेट सां को तालुक नाहे। पोइ बि कराची जो हर शहरी हर यूनिट ते 3 रुपया 20 पैसा सर्कुलर डेट की अदायगी ते मजबूर आहे। निगरान वॾे वज़ीर के इलेक्ट्रिक जे इजलास में यकीन रहो त सर्कुलर डेट जो मामलो वफ़ाक़ात के इलेक्ट्रिक जा 262 फीडर्स हर महीने 3.6 अरब रुपयनि जो नुक़सान ॾेई रहिया आहिनि। पूरे मुल्क में पावर डिस्ट्रीब्यूशन कंपनी जा बोर्ड्स ऑफ डायरेक्टर्स तब्दील करण जो फ़ैसिलो। तवानाई वज़ारत जे ज़रिए मौसूल पावर कंपनियुनि में टेक्निकल अहल ऐं गैर सियासी माण्हू शामिल कया वेंदा। डिस्ट्रीब्यूशन कंपनियुनि में NTDC जा नवा बोर्ड जोड़िया वेंदा। ज़रिए मौसूल पासे में पावर डिस्ट्रीब्यूशन कंपनी के बोर्ड में सियासी मनपसंद माण्हुनि खे शामिल कयो पियो। अक्सर बोर्ड मेंबर्स नॉन टेक्निकल ऐं सियासी घुराणियुनि सां तालुक रखनि था। निगरान वज़ीर आज़म की हिदायत पोइ सिंध समेत पूरे मुल्क में बिजली चोरनि खिलाफ ऑपरेशन जारी। इस्लामाबाद, रावलपिंडी, अटक ऐं झलम में बिजली चोरी कंदड़ 217 ॼणा गिरफ़्तार। कंबर, टिंडोलियार, तलहार ऐं ॿियनि शहरनि में बिजली चोरनि खिलाफ केस दाख़िल। जामशोरो में हेस्को जो बाक़ायदनि ऐं कुंडा माफिया खिलाफ ऑपरेशन। 17 ॼणनि खिलाफ केस दाख़िल। इख्तियार मूजिब सन, मांझंद ऐं खानोट में बिजली चोरनि खिलाफ ऑपरेशन दौरान चोरीअ में मुलविस माण्हुनि खिलाफ केस दाख़िल करे 8 लाख रुपयनि की उगाड़ी कई वई। वधीक 50 ॼणनि खिलाफ FIR दाख़िल कराइण लाइ पुलिस खे ख़त। अमेरिका पाकिस्तान में चूंड नतीजन ते काबू पोजीशन नथो रखे। अमेरिकी पड़ी खाते के तर्जमान मैथिव मिलर की प्रेस ब्रीफिंग संदसि चवण आहे त कंहिं बि सियासी पार्टी जे विकास जा हामी न आहियूं। हू सॼी दुनिया जा पाकिस्तान में आज़ाद ऐं मुंसिफ़ाणी चूंड कराइण वारे अमल ते ज़ोर ॾींदा रहंदा। MQM जो बल्दिया साने में सजा ॿुधायल जवाबदार अब्दुल रहमान भोला ऐं ज़ुबैर चिरिया जो आख़िरी वक़्त ताईं साथ ॾियण जो ऐलान। डॉक्टर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो आहे त साथियुनि खे अकेलो न छॾींदासीं। गुज़िरियल ॾींहुं हिक राय खे फ़ैसिलो ठाहे ॿुधायो वियो। ॿुधायो वञे त साने ते जोड़ियल पहिरीं JIT खे छो क़बूल कयूं, ॿिए JIT खे छो क़बूल न कयूं। MQM क़यादत बाहि लॻाई आहे त असांखे फाही ॾियो।
कारकुननि अहिड़ो ॾोह कयो। MQM पारां सान्हे ते अदालती कमीशन जोड़ जो बि मुतालबो। फातिमा फरड़ो केस में रंडकू विझण धमकी ने पुलिस ते रिश्वत जे इल्जामनि वारो केस दहशतगर्दी तौर अदालत मुंतकिल। जांच ऑफिसर जो चवणु हो त ही केस पर फातिमा जे केस सां लाॻापियल आहे। केस दहशतगर्द तौर अदालत मुंतकिल कयो वञे। अदालत 40 माण्हुनि ख़िलाफ़ दाख़िल केस दहशतगर्दी तौर अदालत ख़ैरपुर मुंतकिल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त केस में हिकु जवाबदार गिरफ़्तार ऐं हिकु फरार आहे। ॿियनि जवाबदारनि जा नाला जल्द ज़ाहिर करे खेनि गिरफ़्तार कयो वेंदो। कराची जे लाइ खेल असबेला मां 14 वरियनि जो नीगर मुबैना तौर अगवा केस दाख़िल। नीगरीअ जे वालिद जो चवणु आहे त पुटु अमान 9 सेप्टेम्बर ते ट्यूशन लाइ वियो त वापसि न मोटियो। ट्यूशन सेंटर मां ॼाण वरिती त ख़बर पई त अमान हिते पहुतो ई नाहे। पुट जी ॻोल्हा में मदद कई वञे। हैदराबाद जे नसीम नगर वारे इलाइक़े मां 15 वरियनि जी नीगरी पुरस्कार नमूने गुम। वारसनि मूजिब नीगरी राबिया 7 सेप्टेम्बर ते घर भातियुनि सां गॾु रेलवे स्टेशन वई, जिथां गुम थी वई। पुलिस ॻोल्हा में मदद नथी करे। एशिया कप के मैचेस लाइ फास्ट बॉलर शाहनवाज लाणी, सलमान खान बैकअप बॉलर्स तौर तलब नसीम शाह ऐं हारिस रऊची भारत खिलाफ मैच में फिटनेस मसइलनि जे बरचण करे सुपर 4 परले में श्रीलंका खिलाफ शिरकत शकी बणिजी वई। एशिया कप मां ॿाहिरि थियण जो इम्कान। सरीन मौसम इंजरीअ जे जाइज़े खां पोइ बॉलरनि जे रहियल मैचेस में शिरकत जो फ़ैसिलो।